चिटा न ठाहियो वरी चवंदा आहिनि ठहनि था त असांजे मर्ज़ी सां ठहंदा माना ही वरी जेको आहे माण्हुनि खे जेको आहे ही चिपींदा माण्हुनि खे मारींदा माण्हुनि खे ब्लैकमेल कंदा ऐं माण्हुनि खे राज़ी कंदा इहो शायदि हिननि खे गुमान आहे हुकुमरान बि कॾहिं कूड़ ॻाल्हाइनि त पोइ तव्हीं छा सम्झो त बाक़ी पोइ हुननि जे हुअण जो को जवाबु त आहे कोन असांजो साह आहे दरिया जेकॾहिं दरिया असांजो जेकॾहिं खसे विया हलिया उनजो पाणी खणी विया हलिया पोइ त असीं मरी वेंदासीं हलिया हैरानी जी ॻाल्हि आहे कि सॼी जेको आहे सो उथली पई आहे सिंध पोइ बि हिननि जे कन ते जूं कान थी सुरे सम्झा थो अञा जो ॾींहुं हले पियो 14 तारीख़ मार्च जी हूंदो दरियानि जो ॾींहुं उहो हर साल सवाबु ख़ातिर माण्हू मल्हाईंदा पिया आहिनि ऐं दरिया खे भेटा बि ॾींदा आहिनि पर इहो अॼोको जेको ॾींहुं हो इन में को ख़ासि मक़सदु हो हिकिड़ो हुयो त घणे वक़्त खां वठी जीअं ई असांजो मुल्क जेको आहे ठहियो आहे पाकिस्तान असुल त ही सिंध उहा जॻह ते ही खाई विया हलिया गुम थी वई हली ऐं जिन शर्तनि ते ही मुल्क ठहियो उन्हनि शर्तनि ते बि कोन बीठा को बि जेको आहे सो सिंध खे हक़ु कोन मिलियो न को सिंधी माण्हुनि खे हक़ु मिलियो ऐं ॿियो त सभु कुझु खाई विया हलिया ज़मीनूं खाई विया हलिया कारखाना खाई विया शहर खाई विया ॿनियूं खाई विया सभु कुझु खाई विया पछाड़ी इहो हुकुमरान ऐं हुकूमतूं जेको आहे अहिड़ियूं ठाहियूं जेके वञनि त गेजूं ऐं ग़ुलाम ऐं उहे ठाहे छॾिया अथनि ऐं उनजे करे छा हुनखे परवाह आहे कोन माण्हुनि जी परवाह कोन्हे का क़ौम जी कॾहिं परवाह कई अथनि माण्हू घोड़ा घोड़ा करे करे बीह रहिया पर जेको आहे माण्हुनि जी उन्हनि कॾहिं बि कान ॿुधी ऐं बाक़ी रही सी जेका कसर हुई उहा जेको आहे हिन सिंधू ते डेम त अॻे ई न ठाहिया हुआ वरी जेके हाणे जेको कैनाल जे नाले में हिकिड़ो ॼण नओं हिकिड़ो दरिया ठाहे जेको चोलिस्तान ॾांहुं खणी पिया वञनि ऐं ठहे पियो ऐं हेॾी सॼी सिंध उथली पई अॼु सॼी सिंध जो बचो हुनमें शागिर्द हुनमें मास्तर उनमें कामोरा कड़ा किलारक न्याणियूं शाइरियूं सभु जेको आहे मैदान ते वञूं आलिम अदीब शाइर सभई ऐं सम्झां थो त अहिड़ी तहरीक पुरअमन तहरीक कंहिंखे का तकलीफ़ कान ॾिनी आहे उन्हनि ऐलान कयो आहे त हाणे पाण हीअं न हली सघंदासीं हीअ जेकॾहिं सिंधू असांजो साह आहे जेकॾहिं इहो थोरो घणो जेको पाणी लुड़की लुड़की अचे पई इहा बि जेकॾहिं बंदि कंदा त डेल्टा त अॻे ई जेका तबाह थी वियो असांजो लाड़ सॼो तबाह थी वियो बदी जी ज़मीन सिजावर जी ठटे जी लखे एकड़ ज़मीन अथनि 40 लख खां वधीक ज़मीन जेका अथव समुंड गिरकायो ऐं हीअ जेका लॾ पलाण थी आहे कराची में माण्हू आया के केॾां विया इहा इन जे करे थी जो हिननि जेको आहे दरिया बंदि करे छॾियो ऐं हाणे हिननि ॾिठो त हाणे हिननि माण्हुनि जो घणी साईं आहे कोन बाक़ी जेकॾहिं जा नुमाइंदा आहिनि उहे सभु असां हुनखे ॾोही बनाए छॾियो ऐं उनखे गुलाम बनाए छॾियो इहे सभु असांजे खीसे में पिया आहिनि या असांजे लठ चठ में उहे आहिनि उहे असांखे छा कंदा पर हिकु जा बंदे मन में ॿी जा करे अलाह इहा सॼी क़ौम जेको आहे उथी पई ईअं खणी चइजे उथली पई दरिया उथली पवंदो आहे ईअं सॼी जेको आहे क़ौम उथली पई आहे ऐं इन्हनि वाज़े अॼु फ़ैसिलो करे छॾियो आहे हिकिड़ो त फ़ाइदो इहो थियो उन्हनि सभिनी माण्हुनि खे अॼु गॾे छॾियो सिंधू दरिया जी जेका हीअ तहरीक जेका आहे उन्हनि सभिनी पार्टियुनि खे सभिनी माण्हुनि खे सभिनी फ़िरक़नि खे सभिनी मज़हबनि जे माण्हुनि खे सभिनी खे हिकिड़े पेज ते हिकिड़ी ॻाल्हि ते हाणे बीहारियो बाबा असुलु ॻाल्हि सिंध आहे ऐं सिंधू आहे सिंधू न बचंदी सिंध कान बचंदी सिंध कान बचंदी त असां कीअं जी सघंदासीं पाणी खां सवाइ माण्हू जी कोन सघंदो ऐं आउं सम्झां थो त वाज़े तौर ते ऐलान कयो आहे सिंधी माण्हू त हाणे ही जेके तव्हां अॼु ॾींहं ते जातियूं कयूं उन्हनि सभिनी जातियुनि जो अज़ालो बि करियो उन्हनि जो हिसाबु किताबु ॾियो हीअ जेके तव्हां असांजूं ज़मीनूं मुख़्तलिफ़ जेको आहे नालनि में पबायूं आहिनि मुख़्तलिफ़ अथॉरिटियूं जेके तव्हां ठाहियूं आहिनि हाणे इहो बि हिसाबु ॾियो इहो पाणी जेको अॼु ॾींहुं ताईं तव्हांजो हीअ 100-150 साल खां वठी पाणी असांजो पी विया आहियो इन पाणी जो बि हिसाबु ॾियो बाक़ी हीअ जेके तव्हां हाणे जेके डेम था ठाहियो या जेके कैनालनि जे नाले में जेको आहे तव्हीं आबाद ज़मीन खे जेको आहे सो गैराबाद करे ऐं तव्हीं जेको आहे सो हुनजी चोलिस्तान ईअं आहे कि थर आहे पंहिंजो हाणे थर में इहो फसल थींदा आहिनि मींहं जे पाणी ते
ऐं हीउ पाणी त जेको आहे अहिड़ो आहे ई कोन जेको हुननि खे जेको आबाद करे सघे, पर हिन बंदोबस्तु कयो आहे जेको आहे सो पका जेको आहे सो नालू केनाल ठाहे ऐं जेको आहे सो कमु बि हिननि जो शुरू आहे। ऐं हैरानी जी ॻाल्हि आहे कि हीअ सॼी जेको आहे सो उथली पई आहे सिंध, पोइ बि हिननि जे कन ते जूं कान थी सुरे। हाणे उनजो हिकिड़ो जेको आहे सो हिननि खे मॻी इहा आहे त उहे जेके जेको ज़रदारी टोलो जेको आहे या इहे जेके सिंध जा जेके हुकुमरान आहिनि इहे असांजे मुठ में आहिनि, इहे उहे सदाई गद्दारियूं कंदा आहिनि, तंहिंजे करे माण्हू हुननि जे मुठ में हूंदा, वरी बि इहे चूंडिजी ईंदा, वरी पोइ जीअं असीं चवंदासीं तीअं इहे ई कंदा। पर हाणे उहो वक़्तु वियो हलियो, हाणे आउं सम्झां थो त माण्हू हुनजो फ़ैसिलो करे छॾियो आहे त को बि जेको गद्दार आहे उहो सिंध जो उनखे बख़्शियो कोन वेंदो। ऐं जेका वफ़ाक़ आहे या जेका मर्कज़ी हुकूमत आहे ऐं उन सां बि हाणे असीं हली न सघंदासीं, हिन तरीक़े सां हली न सघंदासीं। जेकॾहिं असांजो साह आहे दरिया, जेकॾहिं दरिया असांजो जेकॾहिं खसे विया हलिया, उनजो पाणी खणी विया हलिया, पोइ त असीं मरी वेंदासीं हलिया। ऐं पोइ त इहो ईअं थी वेंदो आहे जो जीअं जेको आहे डिज़र्ट थर थी वियो आहे, सॼी सिंध थर थी वेंदी आहे। जंहिंजे करे आउं सम्झां थो अॼु जी जेका हीअ जेका तहरीक आहे, जेका पुरअमन तहरीक आहे, पुरअमन तहरीक तॾहिं कामयाबु थींदी आहे जॾहिं सभई माण्हू गॾिजी, सभई माण्हू गॾिजी पवनि ऐं सभई माण्हू जेको आहे मुतहद थी जेको आहे सो हिकिड़ो ऐलान कनि त बाबा असीं तव्हां सां हिन तरीक़े सां हली न सघंदासीं। अॼु वाज़े तौर ते जेको आहे सो सिंधी माण्हू पाण बुलायो आहे ऐं उन्हनि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त भई जेका असीं जेको आहे तव्हां सां हिन कंडीशन में न हली सघंदासीं। ऐं आउं सम्झां ॾिसूं था त उनजो रिएक्शन छा थो थिए, जॾहिं असांजो जेको वॾे खां वॾो जेको आहे सो आउं सम्झां थो जेको नुक़सानु कयो आहे उहो असांजे उनखे आउं सम्झां थो कमज़ोर चवां या भाड़िया हुकुमरान चवां, छो त हुकुमरान कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, छा हुकुमरान बि जॾहिं कूड़ ॻाल्हाइनि त पोइ तव्हीं छा छा सम्झो त बाक़ी पोइ हुनजे हुअण जो कोई जवाबु त आहे कोन। हेसि ताईं चवंदा रहिया डेम कोन था, केनाल कोन था ठहनि, केनाल कोन था। हाणे पाण सदर जेको आहे सो पाकिस्तान जो ज़रदारी साहिबु उन पाण चयो त भाउ आउं हिमायत नथो करियां जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो केनालनि जी, छो त सिंधी माण्हू हाणे कावड़जी पिया आहिनि, उन्हनि जे मर्ज़ी खां सवाइ उन्हनि जी मर्ज़ी त आहे ई कोन। ऐं असांजा जेके हिते सिंध असेंबली जा जेके हुकुमरान इहे बि हेसि ताईं कूड़ ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, अञा बि कूड़ ॻाल्हाइनि पिया। पर हाणे बि चवनि था त जेकॾहिं केनाल ठहंदा त माना सिंध जे मर्ज़ी सां ठहंदा, सिंध जी मर्ज़ी माना असांजी मर्ज़ी, हुकुमराननि जी मर्ज़ी। हाणे माना त वरी बि इन ॻाल्हि में चिटा न आहिनि त न ठाहियो, वरी बि चवंदा आहिनि की ठहंदा त असांजे मर्ज़ी सां ठहंदा। माना हीअ वरी जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे सो हीअ चिपींदा, माण्हुनि खे मारींदा, माण्हुनि खे ब्लैकमेल कंदा ऐं माण्हुनि खे राज़ी कंदा, इहो शायदि हिननि खे को गुमान आहे। पर आउं सम्झां थो त हाणे ॻाल्हि जेका आहे पाणी चवंदा त कननि खां चढ़ी वियो आहे पाणी। हाणे हिकिड़ो ई फ़ैसिलो आहे त असीं जेकॾहिं तव्हां सां हली सघंदासीं त पंहिंजी मर्ज़ी सां हली सघंदासीं ऐं किन उसूलनि ते हली सघंदासीं। बाक़ी हेसि ताईं जेके तव्हां असां सां ज़्यादतियूं कयूं आहिनि उन हिसाब सां हाणे असांजी क़ौम इहो फ़ैसिलो कयो आहे त असीं तव्हां सां हली कोन सघंदासीं। पर उहो हाणे असांजे माण्हुनि ते छॾियल त कीअं था मुनज़म थियनि, कीअं था मुतहरिक थियनि, कीअं था जेको आहे सो जदोजहद हलाइनि। ऐं जेकॾहिं मुतहद ऐं मुनज़म थी जेकॾहिं उन्हनि तहरीक हलाई, जदोजहद हलाई त न को असांखां दरिया खसे सघंदा, न को असांखां ज़मीन खसे सघंदा, न को असांखे जेको आहे सो ग़ुलाम बनाए सघंदा। ऐं आउं सम्झां थो त हाणे इहो जेको आहे ॾिसूं त किथे थी ॻाल्हि पहुचे। पर आउं सम्झां थो त हींअर सिंधी माण्हू फ़ैसिलो करे छॾियो आहे त हाणे इहा असांखे ग़ुलामी क़बूल कोन्हे का या ज़ाती क़बूल कोन्हे का। ऐं असीं चऊं था त जेकॾहिं तव्हांखे गॾु हलिणो आहे, असांखे गॾु खणी हलिणो आहे त असांखे पंहिंजो भाउ सम्झो, असांखे इज़त ॾियो, असांजूं जेके फ़बाइल जेके मिल्कियतूं जेके आहिनि इहे बि वापसि कयो ऐं बराबरीअ बुनियाद ते तव्हां सां हली सघूं था। ॿियो को बि हाणे को रस्तो कोन्हे को जो असीं तव्हां सां गॾु हली सघूं। इहो ई आहे सिंध जो फ़ैसिलो।